बाबला साईं बई पी पुट हाज़ुर थिया अथव। रईस हुकुम कयो की याद कयो थो? अरे तुम्हारे छोरे जो दिमाग खराब थी जा बड़ी दफा सुल्तान मुझे दां ॾेई विया। आलम के चम तो तुम्हारे छोरे के समझाए छॾे, पर आलिम खान तो चवे तो मुझे मने ही कोन थो। पर छरा छा तू एॾो ठाहूको थी वई जो आलम खान जी? रईस असल में 2 मिंट सावण पहिरीं मूंखे हिन छोरे सां ॻाल्हाइण ॾे। वैसे अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। सुल्तान अजायो पंहिंजे होश मां निकितो थो वधे। अरे तू मलूक जे घर में खड़ी वई वञी सुल्तान जी भेण सां तो मिली। हिकु चक्कर माफ़ कयूं, 2 चक्कर तोखे माफ़ कयूं, हाणे बार बार तोखे माफ़ कोन कंदा। रईस जेके ग़लतियूं थियूं माफ़ी ॾियो, वरी ॿीहर अहिड़ियूं ग़लतियूं कोन कंदो। हावण ॿीहर जी तुम्हारे छोरे ग़लती कई न त मौल हूंदई मौल। जरा न दाद थींदी न फरियाद थींदई त पोइ तूं वटि दां खणी न अचिजांइ त मां तोखे को फ़ैसिलो वठाए ॾींदुसि। इन करे सावण तोखे चवां थो जेकर छोरे जी हयाती तो चाहीं न त हिन छोरे खे समझाए न त खून लुड़ी वेंदई। जेकर हुननि मूंखे मारे बि थो न त मुंहिंजो खून हुननि खे माफ़ आहे। अरे सावण ये छोरो छोरो ॻाल्हाए कीअं थो? अरे वञी काॾे थो? रोकियो न हिनखे, रोकियोसि। मां चवां थो छॾियो मुंहिंजी वाट। अरे कॾहिं खां वठी तूं एॾो ठाहूको थी वई? रईस बाबा मां तो हिन जी ग़लतीअ जी माफ़ी वठां। ही बददिमाग़ आहे, हिनखे माफ़ कयो। सावण तुम्हारा छोरो हद खां वधी वियो आहे। मां चवई तो समझाए छॾींदुसि, समझाइसि न त हरूभरू मारिजी वेंदई छोरो। ऐं पीरीअ में सवाइ ॾुखनि जे ॿियो पलव में कुझु बि कोन पवंदई। बाबा वञांसि थो सम्झायांसि थो। अलाह कंदो त सम्झी वेंदो। हल समझा छोरे खे, समझायांसि थो। कुंवर ओ कुंवर रन भजी वही छा? सतोरी ओ सतोरी किथे आए? जी एतरा सॾ कयमि कोन ॿुधी। कमरे में सुम्ही पई हुयमि, अख लगी वई वेठे वेठे। ॾींहं ॾिठे जो पंहिंजे आशिक जा ख्वाब पे ॾिसी जा। जेसी ताईं ताना मेणा नथो हणी न तोखे आराम अचे ई कोन थो। हाणे बस कर, बात न हण, जल्दी चाह जो कोप ठाहे खणी आ। बात मां पई हणा या अजायो निड़ीअ ते ज़ोर तूं पियो ॾे? हर्ष करे थी या रखे निड़ीअ ते लत। खबरदार बाबा जो मां गत लाथू थई लत छाड़े पीए के घुटोड़ी ने। हाँ दींदो से घुटो कंदो से कम के गुलू जेकॾहिं मां वणंदे त तूं मुझे खिलाफ हिननि जा कन थी भरे। मां हिननि खे छो चवंदसि त पंहिंजे पीउ सां विड़ो? तूं नथी चैन तो पोइ ही मूंसां छो था विड़नि? बाबा पहिरियां तूं इहो ॿुधा तुंहिंजा कन केरु भरींदो आहे जो तूं अम्मा सां पियो विड़ी? हिन रन जा पेर ई उबता आहिनि। शादी करण खां पोइ बि वरिया मुंहिंजी पचर। खुदा जे वास्ते इहे अजाया इल्ज़ाम मूं ते न हण। अरे छोरो घर में थो अचे, अञा बि थी चए त अजाया इल्ज़ाम आहिनि। हू ज़बरदस्ती पाण तो घर में अचे, तव्हां हुनखे बंदूक बि हणंदव न? मां तव्हांखे कुझु बि न चवंदसि। ठही बाबा अम्मा पेर ते आहे तूं ग़लत आहीं। अरे चुप कर, माणे पेर ते आहे बाक़ी मां ग़लत आहियां। थोका कंहिं जाइ जा, तूं पीउ खे ग़लत थो चवे? बाबा गलत के माण्हू गलत चवंदो, वो पीउ हुजे या पुट। जेसि ताईं तव्हांखे पाठण लॻंदा मुंहिंजी पचर कोन छॾींदो। न और ॾाढो किथे आहे? अंदर पियो सही। सुञाणा थो तव्हांखे, पीउ हो त सही। अॼु त मुंहिंजो बि दिमाग़ ख़राब आहे, पर तूं छा ते ॾुखारी आहीं? मस्तान तूं केॾी न सुठी आहीं। काश मुंहिंजी तोसां शादी थी वञे ऐं मां तोखे सॼी ज़िंदगी
पंहिंजे साम्हूं विहारे ॾिसंदो रहां ऐं तोसां सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदो रहां ऐं दुनिया जूं सॼियूं ख़ुशियूं आणे तुंहिंजे दामन में रखां। ग़लती मुंहिंजी आहे, पर वरी बि मां तोखे चवंदुसि त पंहिंजे मुड़ुस खे हण बंदूक त पाण निकिरी हलूं। न मस्ताना, हाणे तूं मूंखे विसारे छॾ, का सुठी छोकिरी ॾिसी उन सां शादी करे छॾ। न मस्तानी, मां जेकॾहिं शादी कंदुसि न त सिर्फ़ तोसां कंदुसि। शायदि असांजी क़िस्मत में हिकु थियणु न लिखियल हो। जेकॾहिं तूं चाहीं न त असांजी क़िस्मत मटिजी सघे थी। हाणे मुंहिंजे चाहण सां बि कुझु नथो थी सघे मस्ताना। हाणे तूं पंहिंजी ज़िंदगी जो सोच ऐं विसारे छॾ मूंखे। त तुंहिंजी ज़िंदगी में का मस्तानी बि आई हुई। मस्तानी, तूं मुझे रूह रूह में समाइजी वई आई। मां तोखे कीअं थो विसारे सघां, कीअं थो विसारे सघां मां तोखे। माई सियाणी सॾ ॾेई वई आहे कल्ह शाम जो। आलम ख़ान पंहिंजे भाउ जो मङणो थो करे। जेकॾहिं सॾ भरणो आहे त मां वञा, जे नथा खाओ त पोइ अदी कोन खाईंदासीं हिन आलम खान वारनि सां। कावड़ करण मां को फ़ाइदो कोन्हे वसाई। तूं वञ जाए, वञी सर भरे अचिजांइ, वेंदासीं कोन। अदा कहिड़ियूं असां सां रईस अकबर खान वारनि चङायूं कयूं आहिनि। असां उन्हनि जो सॾ कोन भरींदासीं, असां त आलम ख़ान वारनि जे तरफ़ खां वेंदासीं। भली वञी अकबर जो सर भरे अचो। कावड़ करे वेहण सां छा थींदो? कावड़ करे वेहण सां का दुश्मनी निभाइबी आहे छा? सभिनी खे सीने लाहींदो रहो गुलाम। सजण ऐं दुश्मन खे इहा परख ई न पवण ॾे त उन्हनि जे लाइ असांजी दिलि में केतिरी नफ़रत आहे ऐं केतिरी इज़त आहे। ॿार आहे, सम्झी वेंदो राणा। वसाई कद काठ में त मूंखां बि वॾो थी वियो आहे ऐं तूं चवीं थी त अञा ताईं ॿार आहे। वारनि में बि छा पइजी विया अथसि। जंग मचा बुरबुर छेड़ा, जंग मचा बुरबुर छेड़ा, जंग मचा बुरबुर छेड़ा, जंग मचा बुरबुर छेड़ा, जंग मचा। यार लाल, मुझे तुम यार समझ नहीं दीजिए। तू मुझे दोस्त या दुश्मनी? सोचता है वरी छा थी? अरे छेड़ो जंग मचाए तलाक और पिढ़े जाना है। उस्ताद ये चे बुआ मां तो नहीं ढेला का वठी बुधंदो तो छा? जंग ना ही करानी, तलाक जानी है छेड़े की। हनुमान जहाँ बुरबुर छेड़ा तुझे तलाक जाना है। ठीक है? बुरबुर छेड़ा तलाक जात, 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 बुरबुर छेड़ा। अरे छेड़ा मुझे घरे जे भरसा छोता छेड़ा बोरियो। सदा बंदूगा छेड़ा कोंदा बोरियो खयूं पिया वञू राह बकी थाबो अचियो गिरी पिया। अरे मु पंहिंजे अखियुनि सां तव्हांखे छेड़ा बोरी ते ॾिठो आहे ऐं मूं कननि सां ॿुधो आहे। छा ॿुधो अथई? बुरबुर छेड़ा तलाक जार। तलाक दी जान छड़ान छो तू आशकन का छेड़ा बोराई? हो त भोर भोर त तव्हांखे मां थो कयां। तू छा करे आचार जी बरनी
चोर 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 उसको कितने तुम्हारे को पता भी छेड़ा खड़ी वारी मुझे घर दिला दी थानी के खबर ही कान बाबा हाणे त तोखे पक थी वई न तो बाबा केर तुंहिंजो दुश्मन ऐं केर तुंहिंजो सजण मिठल आलम खान वारा तो सन लागी तो बमलू करे रहे गुलाम बादल अञा दुआ सां निकाह नाहे कयो पोती विझी विया ॿी महिल तॾहिं थींदी जॾहिं बादल दुआ सां निकाह करे हुनखे अकबर खान जी हवेलीअ मां वठी वियो मिठल तो पाण खे अकेलो न समझो जी हर तरीके जी मदद कंदासीं दुख सुख में जीअं बि हूंदो तुंहिंजो असां साथ ॾींदासीं बाबा या तुंहिंजी महिरबानी राणा खान तव्हां तोखे त ख़बर आहे त आलम खान ऐं अकबर खान जेतिरा तुंहिंजा दुश्मन आहिनि ओतिरा मुंहिंजा बि आहिनि मिठल जेकॾहिं दुआ बि घरां निकिरी तोसां हलण लाइ तयार त असां बि तुंहिंजी मदद करण लाइ तयार आहियूं मिठल बाबा कमु त ॾाढो सवलो लॻो पियो आहे पर तूं करे सघंदे अलाए न बाबा जेकॾहिं न हिकु चकर तो इन छोकिरीअ खे घर खां ॿाहिरि कढियो त पोइ ॿाहिरि निकिरण खां पोइ अकबर खान त छा अकबर खान जा मलाइक बि तोखे ॻोल्हे कोन सघंदा जॾहिं वक़्तु आयो त ईअं बि कयोसि राणा खान दुआ मुंहिंजी आहे जेकॾहिं मुंहिंजी न थी सघी न त मां हुनखे इन क़ाबिल बि न छॾींदुसि त हूअ कंहिं ॿिए जी थी सघे वाह मिठल हाणे तूं छा सोचियो आहे छा कंदे या तुंहिंजी मर्ज़ी आहे असां तोखे इन ते को बि ज़ोर बार न रखंदासीं असां तुंहिंजी मदद कंदासीं जेकॾहिं अधु राति जो असांजी कंहिं मदद जी ज़रूरत पई बाबा हुकुम कंदे त असां हाज़िर आहियूं ज़रूरत पई त तव्हांजी मदद बि ज़रूर वठंदुसि चङो भला भाई राणा खान चङो तूं ॻाल्हाए अदी नहीं सिर्फ ब लफ्ज़ ॻाल्हाईंदसि तूं हिते ख्याल कर अम्मा अचे त ॿुधाइजां न न मां तोखे हिकु लफ़्ज़ ॻाल्हाइण कान ॾींदसि मां मरी वेंदी साईं पोइ पछताईंदी आहीं मुंहिंजी भेण पोइ पछताईंदी आहे चरी मां तोखे कीअं सम्झायां तूं ग़लत पई करी ग़लत सही के छॾ तूं थोरो ख्याल कर अम्मा जो मां ब लफ्ज़ ॻाल्हाइजां ही ॾिस मुंहिंजी भेण मां तोखे हथ थी जोड़ा ठीकु आहे जल्दी ॻाल्हाए वठ अम्मा ॾिसी वठंदो न ॿिन्हिनि लाइ मसलो कंदी भानु बेगम तोखे लख लख मुबारकूं हुजनि जो तुंहिंजे मथे जो बार हल्को थी वियो हाणे त सियाणी खे मिठाई खारां माई सियाणी जेको घुरी वो ॾियईं छो परेशान थी आई हाणे जेतिरो जल्दी न शादीअ जी तारीख़ वठी ॾी भलाई थींदी भानु बेगम इहो त तव्हांजो कमु आहे न त आलम खान जे मथां ज़ोर रखो त अची बार लाहे वञे माई सियाणी कुझु सम्झण जी कोशिश कर असीं कीअं हुननि मथां ज़ोर रखंदासीं भानु बेगम भला इहा सियाणी छा जे लाइ इहो तुंहिंजो कमु बि मां थी हल कयां हे वरी कंहिंजो नंबर हेलो केर थो ॻाल्हाए मां दुआ पई ॻाल्हायां मिटल अम्मा जी मोबाइल चार्जर रखियल हुई उतां पई ॻाल्हायां दुआ तूं कीअं आई मां ठीकु आहियां इहो ॿुधा तूं कीअं मूं ख़बर ॿुधी हुई त बाबा तोखे मर्डरिंग करे छॾियो दुआ तुंहिंजे करे मौत बि आयो न तब अखियुनि ते मरन तुंहिंजा दुश्मन दुआ मुंहिंजो दुश्मन त तुंहिंजो पीउ आहे चरी उनखे छो पई पिटी मिठल मुंहिंजो मङणो थी वियो आहे दुआ तूं हिन रिश्ते में ख़ुशि आहीं खुश त न आहियां पर छा थी करे सघां तूं मूंसां वॼी त सघे थी न पोइ छा थो सम्झी त असां लिकी सघंदासीं बाबा खां उहो मुंहिंजो कमु आहे दुआ सिर्फ़ तूं तयार थी इहो फ़ैसिलो बाद में कंदासीं पहिरियां तूं कीअं बि करे मुंहिंजा मोबाइल मोकिलण जी कोशिश कर ऐं जेका अॻ में मोकिली मैं उहा बाबा खसे वरिती त पोइ ॿी कंहिंजे हथ मोकिलियां दुआ नानी सियाणी सां ठीकु आहे दुआ कोशिश कयां थो ठीकु आहे जॾहिं मोकिलींदे त पोइ कचहरी कंदासीं ही अम्मा जी मोबाइल आहे ॾिसी वरितई त मसलो थी पवंदो
जेतिरो जल्द थी सके मोबाइल मोकिलण जी कोशिश कजांइ। दुआ ॾींहं ॿिनि में मोबाइल तो वटि पहुची वेंदी। सोटे तू एॾो ठाहो को थी वियो आहे जो रईस अकबर खान जे साम्हूं थो ॻाल्हाए। गलती थी वई पुट, हुन लाइ मां रईस अकबर खान खां माफ़ी वरिती आहे। चाचा साईं रेस मुंहिंजे करे मुड़ी वियो न त हिन टंगू वांगुरु भरी छॾे आ। जेकॾहिं रेस मूं में हथ विधा तव्हां मूंखे छॾाइण लाइ न अचो। बस हाणे बस एॾो ठाहो को नाही जो रेस तो में हथ विझंदो ऐं तूं ज़िंदा बची निकिरंदे। मारे विझंदो न, ॿियो छा कंदो? चाचा ने सम्झाए पंहिंजे छोरे खे न त छोरो तूं मुंहिंजे हथनि मां मरी पवंदी। तव्हां मारे छॾियो सोट, वॾा आहियो, लट खणी मूंखे अची कुटियो। तव्हां जे साम्हूं कोन पुछंदासीं, बंदूक खणी मूंखे सीने वारी हण, मुंहिंजो खून बि तोखे माफ़ हूंदो सोट। बाक़ी ॿियनि जे हथां न माराए सोट, ॿियनि जे हथां न माराए। हाणे तोमें ॿिया हथ विझंदा न तुंहिंजी मुंडी मां ई बनण छॾींदुसि। तूं त अगराई न कर न। अगराई मां न, पर सुल्तान वारा पिया कनि सोट। अॼु बि मां रस्ते सां वञा पियो त मल्हार ऐं गुलू मूं पोयां आया। इहो त सुठो थियो मूं वटि गाॾी हुई, मां निकिरी वियुसि। जेकॾहिं गाॾी न हुजे हा त छेड़ो थी पए हा। आलम अॻिते वरियाम अहिड़ी ग़लती न कंदो। तूं वञी सुल्तान वारनि खे सम्झाए अच त आईंदा हिनखे तंग न कनि। उन्हनि न वञण जी का बि ज़रूरत न आहे। जॾहिं तूं हुनजे घर में खणंदे ज़ाहिर आहे हू छिता थींदा। मां सुल्तान वारनि खां डिॼां कोन थो ऐं न वरी मुंहिंजो कोई यहाँ थो फाटे हुननि जे लाइ। जेकॾहिं मां हुननि जी हिटाई कयां थो सिर्फ़ु अदीअ जे करे तुंहिंजी अदी जी उते इज़त थिए, पर तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त असांजा वार हुनजे पेरनि में आहिनि। सियाणी अॼु भोर सुठी पई आहे। हाँ कोड़ा हाँ, 2-3 ॾींहं निकिरी वेंदा। अञा 10-12 हज़ार त बानो बेगम खां कढंदसि ऐं आलम खान जे दरगाह में बि पाए ईंदसि। भली मैं त मां बि अची तुंहिंजे दर ते ॿधंदुसि नानी सियाणी, जेकॾहिं तूं मुंहिंजो कमु करी त। कहिड़ो कमु बा? सदोरी खे राज़ी कर मूंसां भाॼी हलण जे लाइ। वाह हेॾे छोरा इन कम खे छा मूंखे माराणे जे पुठियां पची वई छा? केरु मारींदो तोखे? वरियाम जेकॾहिं न ॻाल्हि खुली त सुल्तान असां ॿिन्ही खे बंदूक हणण में देरी कोन कंदो। सुल्तान हाणे एॾो ठाहो को बि न आहे जो तव्हांखे बंदूक हणी छॾींदो। तव्हांजे लाइ न आहे पर असां ग़रीबनि लाइ आहे। कुझु बि कोन थींदो तव्हांखे। वरियाम इहो कमु मूंखां कोन थींदो बा, वञी को ॿियो दर काढ़। हा साईं, हिन वक़्तु तव्हांजा झोल पैसनि सां भरियल आहिनि, सो किथे था मुंहिंजो कमु कयो। पर जॾहिं बुख तव्हांजो पासो वरितो न, इहो साॻियो कमु हिन वक़्तु तव्हां मैं ते नथा कयो, सुभाणे बकरी ते बि कंदो। जॾहिं उहो वक़्तु आयो न तॾहिं ॾिठो वेंदो। हींअर हिकु पैर ड्राए, जेकॾहिं तोखे कंहिं हिते ॾिठो न असांजे लाइ बि मुसीबत खड़ी थी वेंदी। जेबो त कमु कोन कंदी नानी सियाणी। अञा भला सियाणी क़ुरान ते हथ रखे। वञा थो नाना कोड़ा, वञा थो, छो पे नाराज़ थी। ॾिस त छोरे जो मथो ख़राब, छोरी जी शादी थी वई आहे, पोइ बि हुनजी पचरे कोन थो छॾे। लॻीअ खे लानत आहे, इहो छोरो इन छोरीअ खे भॼाए वरी वॾो को झड़ो कराईंदो। हाणे तुंहिंजी तबियत कीअं आहे? आलम खान अकबर खान जा ॾिनल घाव छुटी विया, पर हाणे जेको तो ई ताज़ो ज़ख़्म रसायो आहे न उहो कॾहिं बि न छुटंदो। मूं ज़ख़्म रसायो आहे? जेकॾहिं तोखे ख़बर न हुजे हा न त पोइ तो मूंसां का मयार न ई आलम खान, पर सभु ख़बर रखंदे बि अणजान बणिजे जी कोशिशि न कर। विठल खुली ॻाल्हि कर, इहे गुजारिश न ॾे। ॻोठ जो नंढो वॾो ॼाणे थो त दुआ मुंहिंजे विच में चकर हले थो त पोइ तो पंहिंजे भाउ जे लाइ उन संग छो वरितो? ज़बान संभाले ॻाल्हि विठल, मुंहिंजी इज़त आहे। पर तूं हुन छोकिरीअ सां शादी कंदे जेका मुंहिंजी खाधल पीतल आहे। विठल कढ जियात जहान आहे त विठल मौत जो नाव आहे, मौत जो। बादल
बेवकूफ माण्हू सां बेवकूफ न आहे चइबो। आलम खान मां तोखे पंहिंजो सॼण सॼंदो हुअसि, पर असल में तूं ही मुंहिंजो दुश्मन निकिते। विठल रेसा अकबर खान असांखे पाण रिश्तो ॾिनो आहे, हाणे हू असांजे घर जी इज़त आहे ऐं तुंहिंजी भलाई हिन में आहे त उनखे विसारे छॾ। मां मरी त सघां थो पर दुआ खे विसारे नथो सघां। पोइ पंहिंजे लाइ कफन वठी रख। आलम खान तव्हांजी भलाई इन में आहे, इन रिश्ते खे ख़त्म करे छॾियो, ॿी सूरत में मां बादल खे ज़िंदा न छॾींदुसि। रिश्ता तव्हांखे ॿिया बि मिली पवंदा, छो त जी आहे त जहान आहे। विठल मौत जो नाम आहे, मौत जो। विठल तुंहिंजी भलाई हिन में आहे त तूं असां खां डरी पासो कर। हाणे इहो वक़्तु ॿुधाईंदो केर तो कंहिंजो पाड़ो पटे। मरंदे विठल तूं मरंदे। सोन दिलड़ी जरा फट जी जा, सोन दिलड़ी जरा फट जी जा, रोई थी जन्नत के मत जीना, रोई थी जन्नत के मत कादे असां सां मिली न वेंदे जा। ये सुल्तान मुंहिंजी वाट छा इते पूरो कश्मीर तो साए आज ते गलाए तो के शायद दिया खबर ना है जनाब जो दंकियल बंदूक जो धकियल तो बची सके तो, पर सुल्तान जो सटल कदे सिद्धो न थींदो। तो जेड़े जितामड़े खे मां पंहिंजे पेरनि जे हेठियां छिपाए छॾींदो आहियां। अरे केर बि असांजे विच में न ईंदो, केर बि असांजे विच में न ईंदो। ये दुनिया आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका, आहे लहर लहर में लका। ये दुनिया